नाज़रीन के सलाम। गुज़ारिश साॻी आहे, चैनल के सब्सक्राइब करियो, शेयर करियो, लाइक करियो ऐं फीडबैक ॾियो। नाज़रीन, हींअर जेके नवां चूंडियल MPAs ऐं MNAs आहिनि, उन्हनि जी असेंबलियुनि में कसम खणण जा वक़्तु हले पियो। सिंध असेंबली जे मेंबरनि कसम खयूं, पंजाब असेंबली जे मेंबरनि कसम खयूं। इन्हनि ॿिन्ही असेंबलियुनि जो वज़ीर आला बेचूंडिजी वियो, मरियम नवाज़ शरीफ़, मुराद अली शाह। अॼु ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में नवनि चूंडिजियल मेंबरनि कसम खयूं ऐं अॼु ई बलोचिस्तान असेंबली में बि जेके नवां चूंडिजियल मेंबर आहिनि उहे बि कसम खणंदा। हिकिड़ो सियासी प्रोसेस हले पियो ऐं उमेद इहा ई आहे त सुभाणे जेको इजलास आहे क़ौमी असेंबली जो, अञा ताईं सदर साहब कोन थो सॾाए पियो। ॿियो दफ़ो समरी वई आहे उन ॾे, शाम ताईं कहिड़ो फ़ैसिलो थो करे। अदरवाइज़ सुभाणे 10 बजे जो इजलास मुक़ररु थियल आहे, छो त आइनी कदगन लॻल आहे। 21 ॾींहं इलेक्शन थियण खां पोइ क़ौमी असेंबली जो इजलास घुराइणो आहे। सदर साहब चए थो इन करे कोन था घुरायूं त असेंबली नामुकमिल आहे ऐं उन में कुझु 20-22 सीटूं अहिड़ियूं आहिनि जेके औरतुनि जूं ऐं अक़लियतुनि जूं, उन्हनि जी अञा नोटिफिकेशन कोन आई आहे। उहो केस हले पियो इलेक्शन कमीशन में, 2 कलाकनि में फ़ैसिलो हुनजो बि अची वेंदो। ठीकु आहे, पोइ इहो त पंजाब असेंबली में बि कुझु सीटूं रहियल हुयूं, उते त इजलास बि थी वियो ऐं हुकूमत बि ठही वई। छॾियो पंजाब खे, छॾियो सिंध खे, KPK में ख़ैबर पख्तूनख्वा में ख़ुदि उते बि जेके औरतुनि जूं रिज़र्व सीटूं आहिनि उहे उन्हनि जी अञा इलेक्शन कमीशन अलॉटमेंट कोन कई आहे, छो त उते बि जेके PTI जा हिमायत याफ़्ता मेंबर हुया, उन्हनि जॾहिं सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत इख़्तियार कई आहे त उन्हनि खे अञा ताईं जेके मख़सूस सीटूं आहिनि न मिलियूं आहिनि, पर उते त इजलास थी वियो। हाणे हीअ जेका डबल स्टैंडर्ड रहियो आहे न इन पार्टी जो, शायदि उन पार्टी जे ज़हन में अवलियत मुल्क न आहे, अवलियत पंहिंजो पाण आहिनि। सदर साहब चवे थो त मख़सूस निशस्तुनि ते पूरी अलॉटमेंट थिए, उन खां पोइ मां इजलास छॾाईंदुसि। उन जॻह ते ख़ैबर पख्तूनख्वा में अञा ताईं जेके बि मख़सूस निशस्तूं आहिनि उहे सभु ख़ाली पियूं आहिनि तक़रीबन। उते इजलास थी वियो। उन इजलास में वरी असांखे हिकिड़ो ॿिटो मयार नज़र आयो। PTI जा दोस्त जिन जी ट्रेनिंग थी सिर्फ़ु ॿियनि खे गारियूं ॾियो, इल्ज़ाम तराशियूं कयो, अव्हांखे केरु चवे त पोइ उन सां तव्हां विड़ो। अहिड़ो ई अफ़सोसनाक वाक़ियो असांखे ख़ैबर पख्तूनख्वा जे असेंबली में अॼु नज़र आयो। ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू ॾाढा रवायत आहिनि, क़दामत परस्त आहिनि। हुननि वटि महिमान जी, औरत जी इज़त आहे। अॼु उहो जेको असांखे नज़र आयो ख़ैबर पख्तूनख्वा में, उहो उन जे बरख़िलाफ़ हुयो। इन हिकिड़ी औरत हुई MPA जेका मख़सूस सीटुनि ते, नून लीग जी मख़सूस सीटुनि ते ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में MPA चूंडिजी आई आहे। अकेली औरत, छो त उते चंद सीटूं आहिनि जेके जनरल इलेक्शन जूं सीटूं हुयूं, उन में अञा चंद सीटूं वयूं, बाक़ी न त सभु PTI खे मिलियूं हुयूं। ऐं उन्हनि चंद सीटुनि जे एवज़ इहा हिकिड़ी सीट सोबिया शाहिद खे मिली आहे, जेका मख़सूस निशस्तूं हूंदियूं आहिनि औरतुनि जूं, उन ते चूंडिजी आई आहे। सोबिया शाहिद नून लीग जी हिकिड़ी एक्टिव वर्कर आहे। 2013 खां वठी हू अचे पई असेंबली में ऐं हुनजो जेको मतिलबु रोशन ख़्यालु आहे, बहितर कमु करे पई औरतुनि जे हक़नि जे लाइ, ॿारनि जे हक़नि जे लाइ। उहा जॾहिं अॼु असेंबली में पहुती आहे त उते नारा लॻनि पिया, मरियम के पापा चोर हैं। त असेंबली खटी आहे, सॼो KPK ख़ैबर पख्तूनख्वा तव्हां स्वीप कयो आहे, पोइ बि तव्हां नारा था हणो पिया। भली हणो, हक़ु आहे तव्हांजो, पर छा नारा हणणु सिर्फ़ु तव्हांजो हक़ु आहे? इहा शइ सम्झाई वई आहे PTI जे हर मेंबर खे, हर वर्कर खे, उन जे बानी PTI बानी चेयरमैन जी तरफ़ खां।
ॿियनि जी इज़त काई कोन्हे का, अव्हांजी इज़त आहे। ॿियनि खे बेइज़्ज़तो करियो, इहो तव्हांजो हक़ु आहे। तव्हांखे केरु आईनो ॾेखारे त पोइ तव्हां हुनजे मथां लठ खणो, बंदूक खणो, उहो त हुन खयों। जीअं 9 तारीख़ पाण ॾिठो आहे त किथे किथे पहुची विया। उन्हनि खे नथा अचनि उन्हनि जा जेके उन्हनि जो एॾो वॾो एक्शन खयल आहे, त उहा त ॾिसंदासीं त स्टेट जी किथे कमज़ोरी आहे। असां ॻाल्हि था करियूं त ख़ैबर पख्तूनख्वा में जेको ग़लति नज़र आयो, जॾहिं तव्हां नारा पे हयां, पूरी गैलरी मां नारा पे लॻा, मरियम के पापा चोर हैं, हिन मोहतरमा छा कयो? वाच खणी हथ में रखे ऐं चवणु शुरू कयईं, घड़ी चोर, घड़ी चोर, घड़ी चोर। हाणे जॾहिं तव्हां चओ था मरियम के पापा चोर हैं, ऐं पहिरीं तव्हां चवंदा हुआ त उनखे त उन्हनि जेके हुयूं कोर्ट सगोर उन्हनि बि हिनखे डिक्लेयर करे छॾियो आहे। हाणे त उन्हनि कोर्ट सगोरनि हिनखे बिल्कुलु एक्विट करे छॾियो। हिन जे मथां जेको इल्ज़ाम हुयो, जंहिंमें हिनखे जेल में विधो वियो हुयो, उहे सभु ख़तमु थी विया। हाणे को बि इल्ज़ाम कोन्हे, को बि केस कोन्हे को। पर बानी PTI ते त न सिर्फ़ु इल्ज़ाम आहिनि, पर उनखे सज़ा बची चुकी आहे। हू इन तोशाखाना में सज़ा याफ़्ता आहे अॼु ताईं। अॻिते कोर्टूं जेके मथियूं आहिनि, उहे कहिड़ो थियूं फ़ैसिलो कनि। जेकॾहिं हुन माईअ मेंबर, औरत मेंबर हथ में घड़ी खणी ऐं इहे नारा हयां, त हाणे तव्हां समय माण्हुनि खां इहे बर्दाश्त कोन थिया, ऐं पोइ जेको तव्हां हुन ते एक्शन कयो आहे, तव्हां पहिरीं हुनखे लोटाया, हुनखे परवाह कोन हुई। तव्हां हुनखे बॉल पॉइंट उछलायूं, हुनखे परवाह कोन हुई। ऐं आख़िर में तव्हां हुन ते जूता उछलाया, हुनखे लॻा या न लॻा उहा पोइ जी ॻाल्हि आहे। पर हू माई एतिरी दिलेर आहे, जंहिं उन्हनि मां हिकिड़ो जूतो खणी ऐं हू वरी बि घुमंदी रही। इहो जूतो जंहिं उछलायो आहे, उन पंहिंजे मुंहं जे मथां उछलायो आहे। गैलरीज़ में कहिड़ा माण्हू अची विया? ही आहे तव्हांजी रवादारी, ही आहे तव्हांजी सहप। ॿियनि खे तव्हां भली चओ, तव्हांजो बानी चेयरमैन भली चवे, ॿियनि जे लाइ तव्हां ग़लति लक़ब इस्तेमालु करियो, उन्हनि जूं तव्हां उन्हनि जे आवाज़नि जो अंदाज़ कढो, उन्हनि खे तव्हां गालम गलूच कयो। ठीकु आहे, अव्हांखे केरु चए त पोइ तव्हांजे लाइ ग़लति आहे? तव्हां पासा आहियो, तव्हां किथां ॿी मख़लूक आहियो, कंहिं ॿिए सियारे खां अची विया आहियो। औरतुनि जो कुझु ख़्यालु करियो न। हिकु औरत तव्हांखां बर्दाश्त कोन थी आहे, ऐं हिकु औरत तव्हांजी पूरी असेंबली खे, ऐं जेके असेंबली में आया, जेके ज़बरदस्ती गैलरी में घुसिजी आया, ईअं तव्हां हलाईंदो? ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली खे ईअं हलाईंदो? हिकु औरत तव्हांखां बर्दाश्त थी न सघंदी, ऐं तव्हां उन्हनि खे मतिलबु एतिरी उनजी तव्हां बेइज़्ज़ती करण जी कोशिशि कंदो, जेका उनजी न थी आहे, उहा उन्हनि माण्हुनि जी थी आहे जिन पंहिंजा जूता उछलाया। छा असेंबली जो स्पीकर चेक कंदो त ही असेंबली जे अंदरि एॾी बदतमीज़ी करण वारा कहिड़ा माण्हू हुया? छा उन्हनि खे कानून जे कटड़े में आणींदो? पर न थींदो न। छो त PTI जो रुकन हुजे, PTI जो बानी चेयरमैन हुजे, उनखे हर क़िस्म जो गुनाह माफ़ आहे। ही आहे रवादारी। ही सिर्फ़ु मतिलबु हिकु पासो आहे। न सोचणो आहे, न सम्झणो आहे, ॿिए खे गारियूं ॾियणियूं आहिनि। वापसी में तव्हांखे केरु आईनो ॾेखारे त तव्हांखे तकलीफ़ थी अचे। सो अॼु असां इन वाक़े जी पुरज़ोर मज़म्मत करियूं था। असां उन औरत खे, उनजी जुरत खे बि हिकिड़ो सलाम था पेश करियूं, जे एतिरनि माण्हुनि जे विच में घड़ी खणी घुमंदी रही, ऐं उनखे जेको एक्शन जेको आयो, उनखे उन बर्दाश्त कई। त PTI जा जेके तव्हां आहियो अॻुवाण, इहो बर्दाश्त करणु सिखो, बदतमीज़ियुनि खां बचो। छो त बदतमीज़ी जे वर चढ़ियल पूरो मुआशिरो आहे। इनखे कुझु बहितर कयो। जे ॿी सूरत में ॿियनि तव्हांखे अहिड़ी क़िस्म जी बदतमीज़ी कई न, पोइ तव्हांखे मुंहुं छुपाइणो पवंदो। सो इहा महिरबानी कयो, रवादारी जे सियासत खे, बर्दाश्त जे माहौल खे अॻिते वधायो। अॼु ताईं हेसि ताईं आहे। उमेदु आहे त तव्हां असांखे फीडबैक ॾींदो। अला भाई।